जिनादिन इस्लाम कोट ऐं भर पासे अॼु शाम धारे शुरू थियल बरसाति जंहिंजो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। फुटेज तव्हां ॾिसंदो हूंदो, इस्लाम कोट बाईपास रोड जा ई आहिनि जिते बरसाति पवंदे नज़र अचे पई। इस्लाम कोट में हिन खां अॻु का सुठी बरसाति न पई हुई, जंहिं सबबु हितां जे मारू माण्हुनि जूं अखियूं आसमान में खुतल हुयूं। अॼु शाम बैदि गजगोड़ जे धमाकनि ऐं खेवणनि जे तजलनि सां ज़बरदस्त बरसाति जो वसकारो पियो आहे। शाम खां शुरू थियल बरसाति वक़फ़े वक़फ़े सां अञा ताईं पिणु जारी आहे। पयल बरसाति बैदि थर जे मारू माण्हुनि जा चहिरा ख़ुशी विचां ॿहिकी पिया आहिनि ऐं हू हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदे नज़र अचनि था ऐं मासूम ॿारड़नि में ईद जहिड़ो माहौल छाइल आहे। हर तरफ़ ख़ुशी जहिड़ा मंज़र ॾिसण में अचनि था। थर जे मारू माण्हुनि जो समूरो गुज़र सफ़र बरसातनि ऐं चौपाई माल ते हुजे थो। उन सबबु हर साल थर में बरसातूं पवण बैदि ई थर आबाद थींदो आहे, पर गुज़िरियल कुझु सालनि खां थर ते सुठियूं बरसातूं न पवण करे हालात मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾुखोईंदड़ साम्हूं आया। हेल साल हिन वक़्तु वक़फ़े वक़फ़े सां पवंदड़ बरसातनि थर जे मारू माण्हुनि जी ख़ुशियुनि में वधीक इज़ाफ़ो करे छॾियो आहे। इस्लाम कोट में शाम खां शुरू थियल बरसाति जो सिलसिलो हिन वक़्तु राति ताईं पिणु जारी आहे। वक़फ़े वक़फ़े सां पवंदड़ बरसाति ऐं गजगोड़ तोड़े खेवणनि जे तजलनि सां वसंदड़ मींहुं थर जे हिन मारू माण्हुनि जी चहिरनि ते वधीक ख़ुशियूं आणे छॾियूं आहिनि।